नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अवांखे बिरछा खां ख़बर ॾींदा आहियूं त बिरछा में टाउन ऑफिसर पारां शहर में मच्छर मार कोरोना वायरस खां बचाव लाइ स्प्रे शुरू करे ॾिनो आहे। इन मौक़े ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे हिननि चयो त कोरोना वायरस पूरे मुल्क में हलचल मचाए छॾी आहे। इन वबा खां बचण लाइ अल्लाह पाक जे दर दुआऊं घुरो, पंहिंजे एहतियात कयो, बार बार हथ धो, मास्क इस्तेमाल कयो, घरनि में रहो, कंहिं बि महफ़िल या इज्तिमा में शामिल न थियो, पंहिंजो बचाव करियो ऐं पंहिंजे घरनि ऐं मॉलनि जो ख़्यालु रखो। वधीक टाउन ऑफिसरनि जो चवणु हो त बिरछा शहर जे सभिनी मॉलनि में सफ़ाई जो बि कमु शुरू कयो वियो आहे। सफ़ाई सां गॾु मच्छर मार ऐं कोरोना वायरस खां बचाव लाइ स्प्रे ऐं मास्क बि ॾिना पिया वञनि। जेके बि कुझु मॉला रहनि था उन्हनि में ॿिए ॾींहुं कमु शुरू कयो वेंदो। शहरियुनि सां उन ॾुखे वक़्त में असां हर वक़्तु ख़िदमत लाइ हाज़िर रहंदासीं। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।